नौशर फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक सिंध डॉक्टर्स फोरम के चेयरमैन और सीनियर हारी पोरत अगवान कामरेड मसरूर चांडिया बल्दियाती इलेक्शन में यूनियन काउंसिल लेट नंगर चांडिया में आज़ाद उम्मीदवार तौर चेयरमैन और जिला काउंसिल के मेंबर ला चूंडन में बीहण जो ऐलान किया। प्रेस क्लब नौशर फिरोज में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त मकामी सतह ते सदाई पीपीए सां इत्तेहाद रहियो आहे ऐं एमपीए मुमताज़ चांडी जी हिमायत करे उनखे इलेक्शन खटराई आहे, जॾहिं त एमपीए मुमताज़ चांडी जो वोट पिणु हिन यूसीए में दाख़िल आहे, जंहिं करे उम्मीद आहे त पीपी मुंहिंजे साम्हूं को बि उम्मीदवार न बीहारींदी। हुन चयो त उन सिलसिले में पीपी अॻुवाननि सां ॻाल्हियूं करे सघजनि थियूं, पर हू पीपीए में शामिल न थींदो। पर मुंहिंजे साम्हूं पीपी उम्मीदवार बीहारियो त पीपीए जो उहो इंतिहाई ग़लति फ़ैसिलो हूंदो। हुन चयो त अवाम दोस्त उम्मीदवार खे साम्हूं अचणु घुर्जे ऐं सिंध डॉक्टर्स फोरम जा ॿिया साथी पिणु चूंडनि में हिसो वठंदा, जिन जो जल्द ऐलान कयो वेंदो।